रहमान रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन तव्हां ॾिसो पिया घोटकी न्यूज़। अॼु असां आहियूं मौजूदु घोटकी शहर में फ़याज़ मेडिकल जे पोयां। असां वटि हिकिड़ो डॉक्टर गॾु असां सां वेठो आहे जेको हॾनि जोड़नि ऐं जेके माण्हू जा जिस्म जा उज़वा जेको सुन्न थींदा आहिनि ऐं ब्लड जेको आहे जमा थी वेंदो आहे ऐं माण्हुनि जी रत जेकी आहे दौरो न कंदी आहे, उन हवाले सां साईं जन हिकिड़ो वॾो तजुर्बेकार माहिर ऐं जेको आहे हिकिड़ो बहितरीनु डॉक्टर आहे। काफ़ी मरीज़ साईं जन वटि आया जंहिंजी जंग सुजल या ॿांह सुजल हुजे पई या वीचारो हली न सघनि पिया, जंहिं वॾनि डॉक्टरनि वटि इलाज त करायो पर हुनखे जेको आहे फ़ाइदो न पियो, पर साईं जन वटि आया 2 टे रुपयनि में उहे ख़ुशि थी विया। अचो त साईं जन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं इन बारे में तव्हां ॿुधाइजो त तव्हांजो केतिरो जेको आहे इन सां जेको आहे इन हिसाब सां तव्हांजो इहो इलाजु कयो अथव ऐं तजुर्बो थियल आहे ऐं केतिरा मरीज़ तव्हां अहिड़े क़िस्म जा ठीकु कया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी जनाब, मां CP चाइल्ड माशाल्लाह काफ़ी जेका आहिनि CP चाइल्ड थी या शेटिका वग़ैरह जो पेशेंट थी वियो, उन्हनि खे अल्हम्दुलिल्लाह 7 से 8 ॾींहंनि जे दरमियान काफ़ी उन्हनि खे फ़र्क़ु पहुची वियो आहे। काफ़ी जेका आहिनि रिकवरी थी आहे माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। जेका उन्हनि खां अलावा ऑस्टियोपोरोसिस जा पेशेंट थी या रेमोटॉइड आर्थराइटिस वग़ैरह जा पेशेंट थी माशाल्लाह उहे सुठे सां कवर करनि था पिया। छो जो असां वटि डिफरेंट मशीनरीज़ आहिनि जंहिंमें असां वटि टेंस वग़ैरह हूंदा आहिनि। असां वटि मॉडलिटीज़ अहिड़ियूं आहिनि जेके असां पेशेंट खे कवर करायूं था विदाउट मेडिसन खां। इन्हनि सां जेको रिलीफ मिले थो उहो परमानेंट रिलीफ मिले थो, माशाल्लाह सुठो रिलीफ मिले थो पियो। माशाल्लाह काफ़ी पेशेंट इन सां सेटिस्फाई थिया आहिनि। हिन टाइम जेको आहे काफ़ी उन्हनि खे सुकून मिलियो आहे, अल्हम्दुलिल्लाह सेटिस्फाई आहिनि सर। डॉक्टर साहब, तव्हां असांखे ॿुधाइजो त अक्सर करे माण्हुनि खे चेल में सूरु आहे, कंहिंखे ॼंघ में सूरु हूंदो आहे, कंहिंखे जेको आहे पुठी में सूरु हूंदो आहे, पासे में सूरु हूंदो आहे, जीअं त माण्हू जो बदहाज़मो थींदो आहे ग़लति खाधा खाइण जे करे उनजी रत जेकी आहे उहो वर्किंग न कंदी आहे। अक्सर करे ॾिठो वियो आहे त इन मसइले सां हलंदे हलंदे माण्हुनि खे पोइ अटैक थी वेंदी आहे, कंहिंखे फालज बि थी वेंदो आहे ऐं अहिड़े क़िस्म जे हवाले सां तव्हां उन मरीज़ जे लाइ जी सर बिल्कुलु जेको आहे जंहिं महिल BP शूट थिए थो उन महिल जेको आहे स्ट्रोक जो पेशेंट जेको आहे स्ट्रोक उन्हनि खे थिए थो पियो, उनजी फालिज थी थो वञे, उन्हनि जी वन साइड जेकी आहे उहा पैरालाइज़ थी वञे, उहा बिल्कुलु वीक थी वञे, उन जी वजह खां उहो को रिस्पॉन्स का एक्टिविटी पंहिंजी जेकी आहे उहो परफॉर्म नथो करे सघे। ठीकु थी वियो। उन खां अलावा जेको आहे पंहिंजो इम्यून सिस्टम वग़ैरह वीक थी थो वञे, इन जी वजह खां जेको आहे पाण हजामो वग़ैरह बि कंदा आहियूं जंहिंखे कपिंग थेरेपी चवंदा आहिनि, जेके पंहिंजे इम्यून सिस्टम वग़ैरह खे बहितर कंदा आहिनि। हिकु इहो सुनत तरीक़ो बि आहे माशाल्लाह। त अल्हम्दुलिल्लाह इहो बि काफ़ी बहितर इन जो रिस्पॉन्स मिले थो पियो, काफ़ी बहितर जेका आहिनि पेशेंट इनखे सेटिस्फाई करनि था पिया। त अल्हम्दुलिल्लाह इहा चीज़ बि बहितर आहे। ॿियो इन खां इहो आहे त पंहिंजी जेकी आहे डाइट वग़ैरह उहा बि असां न्यूट्रिशन वग़ैरह जो कम बि कयूं था पिया, त अल्हम्दुलिल्लाह बहितर थिए थो पियो सर। नाज़रीन, तव्हां डॉक्टर साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हीअ जेका क्लिनिक आहे हीअ का घोटकी शहर में बगेवा ते फ़याज़ मेडिकल जे पोयां आहे। जॾहिं त अक्सर करे माण्हू जेको आहे जेको आहे ज़मीनी या ज़िमीदारी कमकार न हुजण जे करे या माण्हू मोटरसाइकिल ते सफ़र करे थो, कार में घणो घुमे थो, पोइ उन खां पोइ इन माण्हुनि में AC ते वेहण जे करे अक्सर मसइला थींदा आहिनि। जो कंहिंखे पासे में सूरु हूंदो आहे, कंहिंखे चेल में सूरु हूंदो आहे, कंहिंखे पुठी में हूंदो आहे ऐं अक्सर करे माण्हू कंहिंखे ॼंघ में सूरु हूंदो आहे, कंहिंजा पेर सुजंदा आहिनि, कंहिंजी ॼंघ सुजंदी आहे, जंहिंजे हवाले सां डॉक्टर साहब बहितरीनु तजुर्बेकार डॉक्टर आहे। हिन वटि उहे जेको आहे सिस्टम सभु आहिनि उन इलाजु करण जे लाइ। हिन वटि उहे मशीनरियूं बि आहिनि। बहरहाल एतिरे क़दुरु जो हजामो बि साईं जन जेको चयो त उहो बि जेको आहे सुनत अमल बि आहे ऐं उहो बि जेको आहे रत जॾहिं जमा थींदी आहे त उन जे लाइ हजामो वॾो फ़ाइदेमंद हूंदो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां दोस्तनि खे ॿुधाईंदासीं त हिन डॉक्टर वटां जेकॾहिं पंहिंजो फ़ाइदो वठणु चाहियो था त तव्हांखे एड्रेस ॿुधायूं था पिया। बगोवा फ़याज़ मेडिकल जे पोयां जेका साईं जन जी क्लिनिक आहे ऐं जेतिरो जल्दी थी सघे तव्हां अचो ऐं पंहिंजो फ़ाइदो वठो ऐं इंशाअल्लाह ताला थोरे ख़र्च ते ऐं घणो फ़ाइदो ऐं तंदुरुस्ती ऐं शफ़ा त अलाह पाक ई ॾींदो आहे। हीउ डॉक्टर हिकिड़ो असबाब हूंदो आहे। वॾी महिरबानी दोस्तनि जी। दोस्तो हीउ वीडियो असांजो जेके तव्हांखे पसंदि अचे त हिनखे वधीक में वधीक शेयर कजो।